छोरे के मुल्लाऊं करिया वो तो बेरोजगार थींदो वो बुख मरंदो उनजो मुस्तक़बिल तबाह थींदो अवाम जे दिमाग़ में भूसो भरियो वियो आहे कि हाफ़िज़ आलिम थियो त बुख मरंदो बेरोजगार थींदो उनजो मुस्तक़बिल ख़त्म थी वेंदो हाणे असीं जेके वेठा आहियूं त सभु बुख पिया मरूं मुल्ला वता थियो बुख मरंदा बेरोजगार थियो अवां मानी खाधी आहे कोन खाधी हूंदी भत जा असर ते हूंदा बटाटनि वारो भत हूंदो या चणनि वारो हाणे इहे माण्हू असां था पिया खिलनि जेके भत जे असर ते वेठा आहिनि सभु पटाटनि जो असांखे वठी वियो हेॾा पठाण जे घर विया लिकाए बाणनि खां वञी विहारो हुजे त दस्तर खा न पोइ हथ पिया धोआरीनि करा थी विया लोटा थी विया साईं मुंहिंजा पोइ दस्तर खां लॻी विया पोइ बिरयानियूं अची वियूं पोइ चांवर पोइ मच्छियूं पोइ मानियूं पोइ भाॼियुनि जा नमूना पोइ देसी मुर्गी पोइ माकरो पोइ फलाणो हाणे इन्हनि खे तवी था चओ त बुख मरंदा बुख पाण मरण तबसरो असां थी असांजी ग़लती न करियो मुल्लो बुख कोन मरंदो हा हा तव्हां त ग़लति सोचियो आहे असांजी रोज़ी अलसती आहे ईमानदारी असांखे पाण ख़बर कोन हूंदी आहे छा थो थिए सम्झो मौलवी सां मदरसे में आयो 80 तालिबनि मुसाफ़िर शागिर्द बोरची आयो तंहिंजो साईं अॼु अटो ख़तमु थी वियो आहे असांजी शागिर्दनि जे मानी जो अटो आहे कोन चोरनि खे विहारियो मस्जिद में यासीन पढ़नि 80 चौरानि ते क़ुर खणियो वेठा आहिनि यासीन क़ुर हलासी त ॾिसे पियो हाणे 80 ॼणा अची क़ुर खे लॻा आहिनि यासीन ते वठो वठ आहे मौलवी ईसा खट रखियो मदरसे में वेठो आहे ला इलाहा इल्लल्लाह 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 तेसी केॾीमहिल वॾो इहो लोडर रक्शो हींअर जेको निकितो आहे उठ जॾहिं टायरनि तां थुलो लोडर रक्शो सो अची मदरसे में गिड़ियो मौलवी सां कहिड़ो हा आहियां सही आहे भत जो न बिरयानी जेकी न हिकिड़ी मिठे जी हिते लाहियो अब कंहिं मोकिलियो जी काल्ह वॾेरो कांडेरो मरी वियो हुनजे छोरनि ख़तमु करायो आहे भत मोकिलियो आहे अची शागिर्दनि खे खाराए चयो अब्बा लाइ दुआ करो अब्बा लाए लाए पिणे खे ख़ुदा कंदो सांझी सोमाणी खां अॻे जन्नत में कुल्हे ते खणी छॾे ईंदासीं लायो छोरा अचो भत खाओ दिमाग़ तव्हांजो ख़राबु आहे जेके गारियूं ॾियनि था न उहे बि देगियूं रधियो खड़ियो अथनि वठो अब्बा खे जन्नत में पुॼायो छुटो आहियो पिणे खे जन्नत में छॾींदासीं हा अवाम बि क़ुर खां जे तालीम पढ़ण लाइ तयारु कोन्हे को इन गए गुज़रे दौर में हे आलिम हे मौलवी मदरसा हलाइनि था हाणे अल्लाह ताला क़ुर जी हिफ़ाज़त थो करे कंहिंखां बादशाहनि खां ज़रदारी खां मुराद अली शाह खां नवाज शरीफ ऐं शहबाज खां न चलो तव्हां हली माल खाओ क़ुर शरीफ़ अल्लाह जी हिफ़ाज़त थो करे कंहिंखां आर्मी ड्यूटी लॻाईंदे तव्हां क़ुर जी हिफ़ाज़त करियो न आर्मी खे अलाह चयो तव्हां हलो सरहद ते मथां इंडिया मस्ती करे हुनखे पादर हणो इंडिया खे आर्मी खे रवानो कयो वियो सरहद ते त मुल्क जी हिफ़ाज़त करियो इंडिया खे पादर हणो आर्मी वही होॾां हुकुमरान विया इस्लामाबाद क़ुर जी हिफ़ाज़त MPA MNA वज़ीर था कनि जी न इन्हनि खे अलाह चयो तव्हां हलो इस्लामाबाद हली 1 बजे गले में जलियो 1 बजे ॾाढी पचो हलो हलो वञो वञो चलो क़ुर जी हिफ़ाज़त वॾेरा था कनि ज़मीनदार जागीरदार सरमायादार ठेकेदार सूबेदार तपेदार इहे था कनि न हलो 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 तव्हां हली मेड़ा मला खड़ा करो कुतनि जा मेड़ कुतनि रिछनि जूं वेड़ूं कुकड़नि जा मेल हलो ॻाइण वॼाइण तव्हां हलो हिन पासे छो ये चारई तबका ज़ोरावर हुआ इन्हनि खे ज़ोर आहे हुकूमत खे कुर्सी ते नाज़ आहे हुकूमत के कुर्सी ते नाज़ है आर्मी के एटम बम है मिसाइल ते नाज़ा पुलिस के वर्दी ते नाज़ा सरमायादार के पैसे ते नाज़ा
ये ताक़तवर तबका हुआ, ज़ोरावर तबका हुआ। अल्लाह से चवे तो मूं हमेशा दीन जो कमज़ोर तबके खां वरितो आहे। कंहिं ज़ोरावर जे ज़ोर जी मूंखे ज़रूरत कान्हे। जे क़ुरान जी हिफ़ाज़त आर्मी ऐं पुलिस कंदी त यहूदी ऐं ताना अंग्रेज़ ताना ॾींदा त क़ुरान जी हिफ़ाज़त बंदूक जे ज़ोर ते पई हले। इन जे करे अल्लाह साईं बंदूक वारनि खे गेट आउट कयो त तव्हीं हलो, पुलिस बि हले, रेंजर्स बि हले, आर्मी बि हले, हुकूमत बि हले, वॾेरो बि हले, अवी हलो क़ुरान जी हिफ़ाज़त ऐं कमज़ोर तबके खां वठंदुसि। बतला जी हिफ़ाज़त अबाबिल खां वरितई, रसूल जी हिफ़ाज़त कोरीड़े खां वरितई, क़ुरान जी हिफ़ाज़त मुल्ला ऐं मौलवी खां वरितई। छो त मुआशिरे जो कमज़ोर तबको ही मौलवी आहे। हिन वक़्तु मुआशिरे में कमज़ोर तबको मुल्ला।